घोटकीअ में इलेक्शन वेझो ईंदे ई चूंड मुहिम जो सिलसिलो शुरू थी वियो। राजा हाउस घोटकीअ ते ताज़ो ई पीपल्स पार्टीअ में शमूलियत इख्तियार कंदड़ सरदार अली गौहर खान महर, सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान महर राजा हाउस घोटकीअ में 3 ॾींहं बि मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जे अखबारनि सां कानड़ गॾिजाणियूं जारी आहिनि। प्रोग्राम में शहर जे मोअज़िज़ माण्हुनि अॻूणे म्यूनिसिपल चेयरमैन सैयद असगर शाह जिलानी, सरदार अली नवाज़ खान घोटो, अशोक कुमार, हेमा राजाणी, अब्दुल मजीद लाखो, अता मोहम्मद संघड़, चौधरी लियाकत अली आराई, सरदार खान संघड़, रईस अकबर दायो, कामरेड हसन कोलादी समेत इत्तेहादिन ऐं शहरिन वॾे अंग में शिरकत कई। सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान महर कारकुननि ऐं इत्तेहादिन जे मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त मां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां त अवां संदन सॾ ते वॾे अंग में शिरकत कई आहे। असांजे ख़ानदान हमेशह हितां जी अवाम जी ख़िदमत कई आहे। असां हितां जी अवाम जे हक़नि जे लाइ पाण पतोड़ियो आहे। असां जॾहिं बि हुकूमत में रहिया आहियूं हितां जे अमन अमान खे पहिरीं तरजीह ॾिनी आहे। हिन वक़्त हितां जो अमन ख़राब थी वियो आहे। इलेक्शन बाद घोटकी ज़िले अंदरि अमन क़ाइमु कराईंदासूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध तोड़े मुल्क में अवाम जी हिमायत सां वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। हिन वक़्त सखर डिवीज़न में पीपल्स पार्टीअ जी पोज़ीशन मज़बूत आहे। सखर डिवीज़न पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कंदी। इलेक्शन खटण बाद घोटकी ज़िले में हिकु भेरो ॿीहर तरक़ीअ जूं राहूं बिहाल थींदियूं। धारे जा भाइरनि खे मशवरो ॾींदुसि त पीपल्स पार्टीअ खां सवाइ अवां जी का बि हैसियत नाहे। हुननि घोटकी शहर खे मुकमिल तौर तबाह करे छॾियो आहे। हुननि असांजे माण्हुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे उन्हनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं, पर उन बावजूदि कुझु माण्हू खां सवाइ असांजे माण्हुनि खे टोड़े न सघिया। संदसि वधीक चवणु हुयो त धारे जा भाइर जेकॾहिं घोटकीअ में पंहिंजो उमेदवार बीहारियो त उन्हनि खां पनो आकिल वारी सीट बि हली वेंदी। उन मौक़े ते अॻवाणे म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन सैयद असगर अली शाह गिलानीअ ख़िताब कंदे चयो त धारे जा भाइरनि करप्शन मां ठाहियल बंगलनि ते पीपल्स पार्टीअ जा झंडा लाहे छॾिया आहिनि। उहे पीपल्स पार्टीअ सां सचा न आहिनि। धारे जा भाइर घोटकी जी अवाम जूं नौकरियूं ॿियनि ज़िलनि जे माण्हुनि खे नौकरियूं विकिरो कयूं। हुननि मेहर सरदारनि पारां ॾिनल घोटकी म्यूनिसिपल कमेटी 168 मुलाज़िमनि जूं गुज़िरियल 4 सालनि खां पघारूं बंदि करे उन्हनि जे घरनि जूं चुल्हियूं विसामे छॾियूं। उन्हनि मां अवाम खे कहिड़ी भलाई थींदी। तव्हां सम्झण वारा सभु सम्झी वियो। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त बाबा असांजो तव्हां जेको ज़ाती इख़्तिलाफ़ न आहे। असां महर ख़ानदान जेको तव्हां खां ताक़त में तमामु घणा आहियूं। तव्हां धारे जा असां खां बिल्कुलु ईअं अटे में लूण जे बराबरि बि न आहियो। पंहिंजो ज़ाती वोट न आहे। हे क़ौमां बि सभु असां सां गॾु आहिनि। पीपल्स पार्टी त हिकिड़ो वॾो समुंड आहे। उन सां मुक़ाबिलो करणु मज़ाक न आहे। पर तव्हां असां सां बि मुक़ाबिलो न करे सघंदव। हे जेके असां सां दोस्त एतिरा वेठा आहिनि, असांजा सभई हिमायती, असांजा महिरबान, तव्हां असां सां छा मुक़ाबिलो कंदव? सभई क़ौमूं त असां सां गॾु आहिनि। तव्हांखे हिकिड़ो मौक़ो मिलियो। असांजो भाउ सरदार अलीमन ख़ान फ़ौत थियो। उन ते असांजूं कुझु पार्टी सां रंजिशूं थियूं, जंहिंजे करे हिननि खे 4 साल मौक़ो मिलियो। जेके मां घोटकी में स्कीमां ॾिनियूं उन सभिनि ते हिननि कमीशनां वठी ऐं सॼे माहौल खे ख़राबु कयो। न घोटकी जी ड्रेनेज स्कीम न घोटकी जी ड्रेनेज स्कीम ठही सघी, न ॿियूं के 3 अरब 10 करोड़ जूं स्कीमां हुयूं। सॼनि ते हिननि कमीशनूं वठी करे उन स्कीमनि खे तबाह करे छॾियो। घोटकी जूं बारियालियूं तव्हां यूनियन कौंसिलनि मां हाणे हली आया आहियो। तव्हां ॾिसो रोडनि रस्तनि जी हालत त उते छा लॻी पई आहे। जो घोटकी शहर में तव्हां वटि गाॾियूं आहिनि, मोटरसाइकिलूं आहिनि, तव्हां घुमी ॾिसो शहर सॼो तबाह थियो पियो आहे। कंहिं माण्हू खे रोज़गार न मिलियो आहे। सिर्फ़ु मख़सूस हिकिड़ो टोलो हिन सां गॾु आहे। मां इहो बि तव्हांखे तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो। जेतिरो बि हिननि ज़ोर ॾिनो कि 2-4 माण्हुनि खां सवाइ को बि असांजो माण्हू टुटी न सघियो। कंहिं बि असांखे न छॾियो। हिननि माण्हुनि जूं बदिलियूं करायूं। हिननि माण्हुनि खे पुलिस खां ब्लैकमेल कयो। हिननि माण्हुनि खे एंटी करप्शन खां ब्लैकमेल कयो। पर मां सलाम कयां थो उन दोस्तनि खे जंहिं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं पर असांखे छॾे न विया। हिकिड़े चंद माण्हू जेके असांखे छॾे विया, 4, 5, 6 माण्हू, उहे पंहिंजी कंहिं ॻण में नथा अचनि। पाण त हज़ारनि जी तादाद में आहियूं, लखनि जी तादाद में आहियूं। इनशाला ईअं ई पाण गॾु रहंदासीं। ॾियां थो त पंहिंजो ज़ाती इख़्तिलाफ़ न आहे। तव्हां पार्टी डिसिप्लिन जो ख़्यालु कयो। टिकेटूं जॾहिं विराइबियूं, ज़ाहिर आहे अॻियां ज़रदारी साहब फ़ैसिलो कंदो, बिलावल भुट्टो साहब फ़ैसिलो कंदो। तव्हांखे घोटकी त न मिलंदी, पर मत तव्हां पनो आकिल विञाए वियो। मां तव्हांखे इहो ई चवणु चाहियां थो त तव्हां आराम सां घोटकी ज़िले जी सियासत खे बि हलणु ॾियो, सखर ज़िले जी सियासत खे बि हलणु ॾियो ऐं शिकारपुर ताईं जिते असांजो असरु आहे ऐं पूरी सिंध ताईं छॾियो त पीपल्स पार्टी आराम सां इलेक्शनूं करे
सिंध में भी कामयाब थी गवर्नमेंट ठाहे, वफ़ाक में भी बिलावल भुट्टो साहब वज़ीर आज़म थे, तो इंशाअल्लाह ताला पाण वटि ख़ुशहाली भी ईंदी, पाण खे फंड्स भी मिलंदा, सभई शयूं थींदियूं। अगर तव्हां माहौल खे ख़राब कंदव, अॻ में भी तव्हां मौलवियुनि जी टिकट ते विड़ी ॾिठो, हाणे भली कहिड़ी भी पार्टी ते ईंदव, तव्हां असांजो मुक़ाबिलो ऐं पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो न करे सघंदव। थींदा अकुल ऐं सम्झ हर हिकु इंसान खे अलाह साईं ॾिनी आहे, बाक़ी हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जेको फ़ैसिलो करे। असांखे कंहिं बि क़िस्म जी घबराहट न आहे, असां अॻ में बि वॾी बहादुरी सां विड़िया आहियूं, वॾी हिमत सां विड़िया आहियूं। ताक़त असांखे तव्हांजी आहे, आवाम जी ताक़त असांखे हाणे पीपल्स पार्टी जी बि आहे, तव्हांजी बि आहे। हे त माना कंहिं हिसे में ई न ईंदा। इंशाअल्लाह ताला पाण पार्टी खे मज़बूत कंदासीं ऐं क्लीन स्वीप कंदासीं, सिंध बि खटींदासीं, बिलावल साहब खे वज़ीर आज़म इंशाअल्लाह कंदासीं। जो ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे वर्करनि ऐं उहिदेदारनि जो जेके सभई असां सां अची बीठा आहिनि, चंद माण्हू आहिनि जेके मफ़ाद परस्तनि या उहे पीपल्स पार्टी खे मज़बूत नथा करणु चाहिनि, ठीकु आहे, भली उहे पंहिंजी जाइ ते रहनि। जेके दोस्त असां सां आया आहिनि, मां उनखे भलीकार बि चवां थो, को फ़र्क़ु न हुयो, पाण उहे पार्टी में हुयासीं। तव्हां असांजा ॿाहिरि हो, असांजे हथनि खे मज़बूत कयो, असां सां गॾिजी हलो। इहे चंद माण्हू पंहिंजो कुझु न करे सघंदा। इंशाअल्लाह ताला पाण मज़बूत आहियूं। हाणे मां आख़िर में तव्हांजो हिकु दफ़ो वरी शुक्रिया अदा कयां थो ऐं तव्हांखे इहो बि अर्ज़ु कयां थो त मानी जो बंदोबस्तु चवनि था त तव्हां असांजी करप्शन ते न ॻाल्हायो, चवनि था तव्हां घोटकी जे आवाम जे मसइलनि ते न ॻाल्हायो। अॼु चौधरी लियाकत ऐं मां ख़ानगढ़ शरीफ़ वञूं पिया, मां चौधरी साहब खे इशारो ॾिनुमि त बाबा हीअ रिश्वत जे पैसनि में ठहियल मालनि ते अॼु पीपल्स पार्टी जा झंडा नज़र नथा अचनि। उन्हनि दोस्तनि आदलपुर वारनि पंहिंजा झंडा लाहे छॾिया ऐं अतामन संगड़ खे ऐं लाखे साहब खे ॿुधायूं था त हुननि पंहिंजा तव्हां खां अवाम खां पार्टी खां रस्ता जुदा करे छॾिया, सिर्फ़ु राजा हाउस ते 3 ॾींहंनि जे हिन प्रेशर सां। असां तमामु घणो अवाम जे मसइलनि ते तवजो ॾिनो आहे, बेरोज़गारी खे ख़तमु कयो आहे। मां लखणनि घोटनि चाचड़ खां पुछां थो तव्हांजा घणा सूबेदार आहिनि भर्ती कराया। मां तव्हां खां पुछां थो त हिननि फूड इंस्पेक्टर तव्हांजा घणा भर्ती कराया, हिन एक्साइज़ डिपार्टमेंट में हिन केतिरा कराया आहिनि, फिनांस डिपार्टमेंट में केतिरा लाखा जेके आहिनि कया अथऊं, केतिरा हिननि मुख़्तियारकार कया आहिनि। यार हिकिड़ी बि नौकिरी हिननि घोटकी तालके जे माण्हुनि खे न ॾिनी आहे जेकी इज़त भरी नौकिरी हुजे, को ग़रीब जे घर में ख़ुशी ऐं सुख अचे। हिननि सभु जेके आहिनि कराची, दादू, हैदराबाद, जैकबाद में मिलियल नौकिरियूं पीपल्स पार्टी खां वरितल सभु हिननि विकिरो कयो। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे कोई त चए त असांजी फैमिली मां, असांजी क़ौम मां, ज़ात मां हिननि वॾा उहिदा मुख़्तियारकार SDM ऐं DSP SHO रखिया आहिनि, इंस्पेक्टर एक्साइज़ में भर्ती कराया आहिनि, फूड में कराया अथऊं, त तव्हां ॿुधायो जेकॾहिं न आहे त घटि में घटि तव्हांजे अंदरि इन्हनि खां हिसाब वठण जो जेको आहे तव्हांखे असां सभिनी खे हक़ पुॼे थो। मां केतिरा तव्हांखे घोटकी में मुख़्तियारकार ॻणे ॿुधाए थो, जंहिंखे लिखण न ईंदो आहे उहे बि मारसादार मुख़्तियारकार करे छॾिया, जंहिंखे घुमण बि न ईंदो आहे उहे बि मुख़्तियारकार थी विया। ऐं केतिरा सूबेदार जेके चोर खे ॾिसी लिकी वेंदा आहिनि, इंस्पेक्टर 8 फूल ई वॾा इहे मारसादार भर्ती कया आहिनि, हर माण्हू खे रोज़गार ॾिनो अथऊं। म्यूनिसिपल में 368 मुलाज़िमनि खे हिननि तड़ियो, हिननि जेको आहे वेरिगेशन में मुलाज़िमनि खे तड़ियो, हिननि जेको आहे फूड डिपार्टमेंट में माण्हू खे तड़ियो। यार मार सरदारनि कहिड़ो घर आहे जंहिंखे नौकिरी न ॾिनी अथऊं, कहिड़ी ज़ात आहे जंहिंखे न ॾिनी अथऊं। इहे जेके धारे जा मोतबर सॾींदा आहिनि पाण खे, इहे सभई ज़मीनूं जेके आहिनि सरदार वॾे अलीगोर ख़ान, ग़ुलाम अहमद ख़ान, अलीगोर ख़ान खणाए ॾिननि। जे अॼु ज़मीनदार आरबाणियुनि जा बि ज़मीनदार सॾियनि था, जे आरबाणी तां राह को अलाजी आया, पर अलाजी विया बि मुड़ुसु माण्हू आहे बटाई, हिन बि कॾहिं कोन ॾिनी। त मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु इहो आहे त ही पीपल्स पार्टी छॾे चुका आहिनि, ही पीपल्स पार्टी खां रस्ता पंहिंजा जुदा करे चुका आहिनि। ही पैसे दौलत जे बलबूते ते सियासत करणु घुरनि था। बाबा तव्हांजो वित ई न आहे, तव्हांजी इहा सोच ई न आहे, न फ़िक्री तौर ते तव्हां पुख़्ता माण्हू आहियो, न ख़िदमत जे लिहाज़ खां तव्हां चङा माण्हू आहियो, न हिन इलाइक़े जी भलाई
लाइ तव्हांखे जेकॾहिं को जज़्बो आहे सिर्फ़ु तव्हांखे आहे ॾाढो ऐं पुलिस जे ज़रिए माण्हुनि खे हिसाए ज़ुल्फ़कार लखण खां पुछो घणा केस कराया थी सॼी उमिरि ज़ुल्फ़कार हुन सां निभायो ज़ुल्फ़कार घाणी जेको आहे बरो ॾेई छॾियो हिननि कंहिं माण्हू खे बख़्शियो ई न आहे जंहिंखे अच्छा कपिड़ा ॾिसंदा आहिनि जंहिंखे गाॾी ॾिसंदा आहिनि ई छित हली पवंदा आहिनि त जेको आहे टायर कढी वठो तंहिंजे करे मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त भलाई जो प्रोग्राम दारेजा न कयो आहे ही पीपुल्स पार्टी सां दगा कनि था पीपुल्स पार्टी खे धोखो ॾियनि था 2018 जे इलेक्शन में हे मौली साहब थी विया वॾा आलिम थी विया ख़तीब कारी असां चयोसीं हाणे मुफ़्ती थी विया हाणे त बिरियूं वरी अली नवाज़ ख़ान चए पियो दादा बिना वज़ू नमाज़ थो पढ़ेगा हे मौलवियुनि खे ॾिसी करे बीहे थो बसि भल बाबा तंहिंजे करे वाक़ई बिना वज़ू हुयो वज़ू टुटी पियो हाणे वरी ॻोल्ही थो आहे शींहं जे पुछ में बक अथसि वारो कयो माॻे जेको आहे शींहं वारी सवारी ते विया तंहिं करे तव्हां सभु दोस्त घोटकी जा मुतहद थियो सभई जेको आहे हिकु प्लेटफार्म ते बीहो हिननि खे वर्क करण जो मौक़ो बि न ॾियो जंहिं ॻोठ में अचनि तव्हां लिस्ट खणी बीहो त बाबा छा ॾिनो अथव हे मिसाली ॻोठ बणायो अथव रोड रस्ता बणाया अथव नालियूं ॾिनो अथव सुख ॾिनो अथव रोज़गार ॾिनो अथव त को त हिसाब ॾियो न तव्हांजा त माल बंगला सभु घर घर जे भातियुनि जा ठही विया माशाअल्लाह पर असां ग़रीब अवाम खे छा मिलियो आहे हाणे इहो हिसाब जो वक़्तु आहे जेको तव्हां ते असां छॾूं था त तव्हां हिननि खां हिसाब पुछो दादा तव्हां असांजे ॻोठ में अचो था पर खणी छा आया 15 साल तव्हां पीपुल्स पार्टी जी हुकूमत खे वेही करे जेको असां ग़रीबनि लाइ मिलियल शयूं उनखे लुटे फुरे खाई वियो हाणे असांजे ॻोठ में अचो था तंहिं करे असांखे बि हक़ु पुॼे थो दादा दारे जाओ हाणे पंहिंजो हिसाब किताब जो पाण खां ॾाढा आहिनि छा भला उन्हनि जो एॾो राज भाग आहे जो पाण खां पुछी नथा सघो ॾिसंदा जे तव्हां रिंद छा था कयो ख़बर पए तव्हां बि ॾाढा रिंद किताबनि में त घणा मशहूर हो हाणे ॾिसंदा जे रिंद जो ॻोठ वञे त छेड़ा ऐं फौजनि जो बंदोबस्तु करे छॾियो तंहिंजे करे मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त हाणे पाण इलेक्शनी माहौल में वञूं था पिया सभु दोस्त गॾिजी करे पाण राजा खान जा सरदार अली गौर खान जा हथ मज़बूत कयूं इंशाअल्लाह पंहिंजूं ख़ुशियूं रौनकूं अमन अमान रोज़गार सभई जेके आहिनि असांखे सुख मिलंदा इंशाअल्लाह जेके बि हिन इलाइक़े में कम थियल आहिनि जेके बि तरक़ियूं थियल आहिनि जेके नंढा वॾा तालीमी इदारा आहिनि इस्पतालूं आहिनि रोड रस्ता आहिनि जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि कैंपस आहिनि इहे सभु सरदारनि जी महिरबानी सां ठहियल आहिनि ऐं असां उन्हनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन सां गॾु आहियूं महिरबानी